नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टिंडो मोहम्मद खान का खबर ॾींदा हलूं त भारत पारां कश्मीरन ते मुसलसल بربريت ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ पूरे पाकिस्तान समेत सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में कश्मीरन सां इज़हार यकजहती तौर एहतजाज मुज़ाहरा करे रैलियूं कढियूं पियूं वञनि। हिन सिलसिले में अॼु टिंडो जान मोहम्मद में बि इस्लामी जमायत पारां मंदर चौक खां नेशनल प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में शरीक अॻुवान ऐं कारकुननि भारत ऐं हुनजी सरकार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।